अमर राय सिंह राजपूत लिखे थो खुदकशी कंदड़ औरत जे खीसे मां मिलियल खत। ऐं मुंहिंजा घरधणी, अधु राति लड़ी आहे, चंड आसमान जे विच ते चमकी रहियो आहे। तोखे निंड में सुतल छॾे वञा थी। केॾो न सुकून सां सुतो आहीं, न पेट जी ॻणती, न व्याज जो डपु, न मथे ते तगारी, न को कुल्हनि ते बोझ। सुबुह जो उथंदे त वरी साॻिया सूर हूंदा जेके आउं हाणे ॾिसी नथी सघां। आउं तोखे ईअं ई पुरसुकून ॾिसी सुकून सां मरी सघां थी। बबलू पींघे में अधु बुखायल छॾे वञा थी। संझे मां सुकल छाती धाराई हुई। सगीर ॿार खे यतीम छॾणु ज़िंदगी जो वॾे में वॾो ॾुखु आहे। उहो ॾुखु त भोॻे सघां थी, पर रोज़ बुख में रड़ियूं कंदे ॾिसी नथी सघां। मुंहिंजे हथ जी पकल मानी आख़िरी भेरो ज़रूरु खाइजा, जेका मूं राति पचाए रिलके में वेड़े छिके में टंगे रखी आहे। गेह सां मखियल न हूंदी, पर मुंहिंजे लुड़कनि जो ज़ाइको ज़रूरु हूंदो। आउं तुंहिंजी इजाज़त बिना अॼु पहिरियों ऐं आख़िरी दफ़ो वॾो कमु करणु वञी रही आहियां। तुंहिंजी इजाज़त बिना मूं कॾहिं मानी बि न खाधी हुई, पर अॼु फाई खाइण वञी रही आहियां। तोखे ख़बर आहे त ग़रीबनि जे ॿारनि खे जॾहिं बि बुख लॻंदी आहे तॾहिं फाई खाईंदा आहिनि, छाकाणि त मानी महांगी आहे ऐं फाई सस्ती आहे। उन करे अॼु आउं बि ढउ करणु वञा पई। ऐं मुंहिंजा वाहिला वरधणी, मुंहिंजे हिन खयल कदम ते रोए जाना तूं रोंदे त मुंहिंजो रूह तड़पंदो। जिस्म त अॻे ई घणो तड़पियो आहे, हाणे रूह खे तड़पाइण नथी चाहियां। मूं तोखे अॻे ई घणो रुआड़ियो आहे। तोखे यादि हूंदो जॾहिं पंहिंजे पाड़े में शादी हुई, सभिनी औरतुनि जे हथनि में नयूं चूड़ियूं ऐं नवां वॻा हुआ। हिकिड़ी आउं ई हुयसि जंहिं वटि सभु कुझु पुराणो हो। तो मूंखे ॾिसी ॾाढो रुनो है, तॾहिं मूं तुंहिंजा लुड़कुगने चयो त चरिया कपिड़ा त सिर्फ़ु अमीर पाईंदा आहिनि ऐं ग़रीब त फ़क़ति ओघड़ ढकींदा आहिनि। उन महिल तोखे समूरी काइनात उघाड़ी लॻी हुई। तोखे यादि आहे जॾहिं पंहिंजो बबलू मुंहिंजे पेट में हो, मूंखे मच्छी खाइण जी मूर थी हुई। तो सॼो ॾींहुं ॻोठ में उधारनि पैसनि लाइ उञायल हरण जी लुछो में, पर कंहिं बि तोखे 2 पैसा उधारा कोन ॾिना हुआ। उन ॾींहुं ॻोठ जे सेठनि जे पेतियुनि में पयल पैसा शर्म में बुॾी विया हुआ। तूं पंहिंजी बेवसी ते ॿारनि जीअं रुनो है। तॾहिं मूं चयो हो त चरिया पाण ग़रीब आहियूं, ग़रीब जिन खे ख़ैरात जो भत बि दसा न आहे मिलंदो, सो पैसा किथां मिलंदा। पाण व्याज ते पैसा खणी को 5 सितारा होटल में वेही पिज़ा कोन खाधा हुआसीं ऐं न ई वरी कंहिं टूरिस्ट स्पॉट ते वञी शैंपेन उॾाई हुई, पर पाण त बनी पोखण लाइ ॿिज वरितो हो। बरसात जी बेवफ़ाई सबबु ॿिज बि वापसि न वरियो त हुन में पंहिंजो कहिड़ो ॾोह। पाण त सॼो ॾींहुं ॿनी खे वाड़ कंदे राति जो थकी टुटी किरी पवंदा हुआसीं। पाण खे कहिड़ी ख़बर त व्याज राति ॾींहुं सुम्हंदो ई न आहे। उहा ख़बर हुजे हा त पाण सुम्हूं ई कोन हा। व्याज वधंदो वियो ऐं पाण कर्ज़ी थी वियासीं। कर्ज़ो चुकाइण लाइ का शइ न हुई। नेठि तो मुंहिंजी ॻिची जी हंसली घुरी हुई, जेका जीअरे ॾेई नथी सघियसि। उन करे मूंखे मरणो पियो। माण्हू चवंदा त का चरी औरत हुई जे मामूली हंसली जे करे हयाती विञाए छॾी, पर प्यारा अहसास खां वांझल माण्हुनि खे कहिड़ी कल त कॾहिं का मामूली वस्तु बि वॾी अहमियत अख़्तियार करे वेंदी आहे, जेका हयाती खां बि वधीक लॻण लॻंदी आहे। आउं बि हंसली जीअरे नथे ॾेई सघां। उहा हंसली जेका मुंहिंजी माउ जी हथ जी ॾिनल आख़िरी निशानी हुई, पंहिंजे सुहाग जी अकेली सूंह हुई, उहा तोखे ॾियां त पाड़े वारियूं मायूं मेणा ॾियनि त बुखियनि टोल विकिणी छॾिया। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त मजबूरी माउ ते गार जहिड़ी अज़ियतनाक हूंदी आहे, जेका ज़ेवर या ज़मीन न आहे ॾिसणी। तुंहिंजी मजबूरी ऐं बेवसी फ़क़ति आउं ई सम्झी सघां थी। आउं जेका तुंहिंजो अधु आहियां, तुंहिंजे बदन ते विस्तर जियां वेढ़ियल आहियां। तूं वण आहीं त आउं छांव आहियां, तूं ककर आहीं त आउं विरछा आहियां। उन करे आउं तुंहिंजी मजबूरी खे सम्झी तोखे हमेशह लाइ हंसली ॾेई वञा थी। उनखे विकिणी कर्ज़ चुकाइजा। तोखे उहो ॾींहुं त चिटो यादि हूंदो जंहिं ॾींहुं पंहिंजे घर में अटो कोन हो। तोखे 15 ॾींहं खां किथे का मज़ूरी कान मिली हुई। आउं तसियो खणी पाड़े मां उधारो अटो वठण वई हुअसि। निमा शाम जो टाणो हो। पाड़े वारी माई उहो चई अटो न ॾिनो तमी वापसि कंहिं मां ॾींदा। खाली तसियो ऐं भरियल नेण खणी वापसि आई हुअसि। तो चयो हो त अॼु विर्त रखूं था।
मूं चयो त विर्त त ॾींहं जो रखंदा आहिनि, तो सुरकंदे वर्णायो पगली ग़रीबनि जूं घणियूं रातियूं रोज़नि में गुज़रंदियूं आहिनि। उहा सॼी राति पाण रोंदे गुज़ारियोसीं। अहिड़ा कई वाक़िया आहिनि जिन जे करे हाणे जीअं त अरवाई खॼी वियो आहे। पाण बि इंसान आहियूं, हर इंसान जूं हसरतूं हूंदियूं आहिनि। ज़िंदगी में जेकॾहिं हिकिड़ी बि हसरत पूरी न थिए, सभई अरमान अधूरा रहिजी वञनि, त पोइ अहिड़ी ज़िंदगी सां वफ़ा करण में कहिड़ो फ़ाइदो। आउं जॾहिं तोखे तगारियूं खणंदे ॾिसंदी हुयसि, तॾहिं पंहिंजे मुंहुं अकेले सॼो ॾींहुं रोंदी हुयसि ऐं नेठि सोचियमि रोअण सां छा थींदो। कुझु वरसां हथ वंडायां, सो इन करे पाड़े वारनि घरनि में वञी कंहिंजा वेड़ा ॿुहारींदी हुयसि, त कंहिंजे ओटनि लाइ छेणो खणंदी हुयसि, कंहिंजा कपिड़ा धोईंदी हुयसि, त कंहिंजो अटो पीअंदी हुयसि। बदिले में के मायूं रुखा टुकर ॾींदियूं हुयूं, त के रहम खाई 2 पैसा रोकड़ा बि ॾींदियूं हुयूं। अला पेट लाइ छा छा न कयो। परायनि घरनि में पेट लाइ पांपरा करणु, परायो गंद ॿुहारणु तमामु कठिन कमु हूंदो आहे ऐं उहो कमु बि करणो पियो। चवंदा आहिनि त ॾाहो थी के कमायो न आहे ऐं चरियो थी के विञायो न आहे। इंसान ज़िंदगी में क़िस्मत जो वॾो अमल दख़ल हूंदो आहे ऐं क़िस्मत हमेशह ॾिबरनि खे ॾुख ॾींदी आहे। जिस्म जी हॾी उहा ई टुटंदी आहे जेका कमज़ोर हूंदी आहे। वाड़ उतां ई झुरंदी आहे जितां अबरी हूंदी आहे। तोखे दुनिया भली निभागो कमज़ोर हॾराम चए, पर तूं मुले हीरो आहीं। तो तते ॾींहं जो तगारियूं खणी मुंहिंजो पेट पालियो आहे। तोखे कीअं चवां कमज़ोर तूं मुंहिंजे मथे जो मोड़ आहीं। पूरो महीनो हथ जूं आङुरियूं रत करे नूर नचोए भर्त भरियमि तुंहिंजो जूरे मां भेण भाउ जी शादी ते भाॼाइल कपिड़नि जो जोड़ो वठी वेंदुसि। पर जॾहिं भर्त भराइण वारो सेठ वापसि गादगियूं खणणु आयो, तॾहिं 8 रुपया फी गादी जे हिसाब सां ॾिनई। 10 गादियुनि जा 80 रुपया न भाॼाई लाइ जोड़ो वठी सघियमि, न कर्ज़ो चुकाए सघियमि। हाणे उन 80 रुपयनि में मुंहिंजो आख़िरी सफ़ेद जोड़ो बि मुश्किल थी सघे। अहिड़नि हालतुनि में पाण ग़रीबनि जो जीअण जो भला कहिड़ो जवाब आहे। पोरे जो उजूरो सही न मिलियो, व्याज खोर व्याज लाइ तंग कयो, मालिक मींहुं न वसायो, पेट जी बुख न हुजी, तॾहिं सोचियमि त हाणे हयाती खे रुगो साह ते तगाए वांदी ऑक्सीजन विञाइण खां चङो आहे त मौत सां मुलाक़ात कजे। शायदि उते ई झंझट न हुजनि, उन करे अॼु ख़ुदकशी कयां थी। चङो मिठा वरी उन जनम में मिलंदासीं जंहिंमें इंसानियत रोज़ ते हूंदी, जंहिंमें बुख माण्हू न खाईंदी, जंहिंमें रत विलोड़ियल पोरे जो उजूरो सही मिलंदो। हा वरी उते मिलंदासीं जिते व्याज जो रवाज न हूंदो, जिते ढो ते मानी मिलंदी, जिते गर्भवती के मोर में मच्छी सवली मिली सघंदी, जिते कर्ज़ जहिड़े मर्ज़ खां छुटकारे लाइ का बि ॻिची हंसली जी क़ुर्बानी न ॾींदी, जिते थञ प्याक ॿार जी खीर लाइ का बि माउ पंहिंजी असमत विकिणण ते मजबूर न हूंदी, जिते निमाज़ शाम जो तशा खणी कंहिंखां अटो उधारो न वठणो पवंदो, जिते बदन ते अॻड़ियूं न पर पोशाक पाए सघंदासीं। हा उते मिलंदासीं जिते इंसान तस्लीम कया वेंदासीं। ऐसी ताईं अलविदा कयां थी मुंहिंजा मिठा। खत जे अखर में तोलाए पंहिंजे प्यासनि चपनि जूं ॿचियूं रखे वञा थी, जिन खे पंहिंजे अखियुनि सां खणी वसूल करे वठिजा।